Those who are in favor of the motion may say aye, and those against may say no. I think the ayes have it. The ayes have it. The motion is carried. Order number 44. Sir, 43. Sir, may I move? Sir, 43, sir. सेनेट ॿ भाङे टे जी अक्सरियत सां 27 आइनी तरमीम मंज़ूर करे वरिती। 64 मेंबरनि पारां 27 आइनी तरमीमी बिल जे हक़ में वोट ॾिनो वियो। पीटीआई जो सैफुल्ला अबड़ो ऐं जेआई जो सेनेटर अहमद ख़ान तरमीम जे हक़ में वोट ॾिनो। 27 आइनी तरमीम जी मुखालफ़त में हिकु बि वोट न ॾिनो वियो। सेनेट मेंबरनि पारां लॉबीज़ में वञी वोट ॾिनो वियो, जॾहिं त मुखालिफ़ धुर पारां बाइकाट कयो वियो। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ सेनेट में आइनी तरमीमी बिल पेश करण जी रिथ पेश कई। उन दौरान पीटीआई मेंबरनि सेनेट चेयरमैन जे डाइस साम्हूं एहतिजाज कयो, जॾहिं त पीटीआई जो सैफुल्ला अबड़ो सीट ते वेठो रहियो ऐं एहतिजाज में शरीक न थियो। तरमीम पेश करण जी रिथ ते ऐवान में वोटिंग थी त सैफुल्ला अबड़ो आइनी तरमीम पेश करण जे रिथ जे हक़ में उथी बीठो। उन सां गॾोगॾु जेयूआई जो अहमद ख़ान बि रिथ जे हक़ में उथी बीठो। 64 सेनेट मेंबरनि 27 आइनी तरमीम जे 59 शिकुनि जे मरहलेवार मंज़ूरी ॾिनी। उन खां पोइ 27 आइनी तरमीमी बिल सेनेट में हतमी मंज़ूरीअ लाइ पेश कयो वियो। आइनी तरमीमी बिल मंज़ूरीअ लाइ आज़म नज़ीर तारड़ पेश कयो। सेनेट मेंबरनि 27 तरमीम जे हक़ या मुखालफ़त में लॉबीज़ में वञी वोट ॾिनो। ईअं 64 मेंबरनि तरमीमी बिल जे हक़ में वोट ॾिनो, जॾहिं त मुखालफ़त में को बि वोट न आयो। ॿिए तरफ़ मुखालिफ़ धुर 27 आइनी तरमीम जी मंज़ूरीअ वारे अमल जो बाइकाट करे छॾियो। आइनी तरमीमी बिल जी रिथ पेश करण दौरान पीटीआई मेंबरनि एहतिजाज कयो, एजेंडा जूं कापियूं फाड़े छॾियूं। सेनेट चेयरमैन जे डाइस जो घेराव कयो वियो ऐं 27 आइनी तरमीम जी मंज़ूरीअ दौरान अपोज़िशन ऐवान मां वॉकआउट करे छॾियो।